अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदो सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। हुकूमत 27वीं आइनी तरमीम जो बिल सेनेट में पेश करे छॾियो। बिल स्टैंडिंग कमेटी हवाले। चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी जी सदारत हेड इजलास में कानून वारे वज़ीर बिल पेश कयो। अपोज़िशन जो गोड़, बिल नामंज़ूर जा नारा। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त दुनिया में फील्ड मार्शल जो एज़ाज़ ताहयात हूंदो आहे। आर्मी चीफ के चीफ ऑफ डिफेंस फोर्स की जिम्मेवारी ॾियणी आहे। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहिदो ख़त्म थी वेंदो। फील्ड मार्शल खां एज़ाज़ वापसि वठण जो इख्तियार पार्लियामेंट खे हूंदो। सेनेट जे इजलास खे ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ वधीक चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जी तजवीज़ बिल ज़रिए आणे रहिया आहियूं। 40 आइनी क्लाज़ में 39 शिकनि में तरमीम कई पई वञे। पाण मुरादो नोटिस जो इख्तियार वापसि वठी रहिया आहियूं त जीअं चीफ जस्टिस वज़ीर आज़म खे घर न उमाणे सघे। जजनि जी बदिलनि वारे मामले ते वज़ीर आज़म जे किरदार खे ख़त्म कयो वियो आहे। मुखालिफ़ धुर 27वीं आइनी तरमीम जे बिल खे रद्द करे छॾियो। सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त जेसीं ताईं अपोज़िशन लीडर जी सीट ख़ाली आहे बिल ते बहस नथो थी सघे। बिल जो ड्राफ्ट हाणे मिलियो आहे। बिल खे पढ़ण खां सवाइ बहस नथा करे सघूं। अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त तरमीम जी मंज़ूरी सां पार्लियामेंट जी हैसियत ख़त्म थी वेंदी। तकड़ छाजी आहे, 2 ॾींहं लॻनि या 2 महीना लॻनि, इत्तफ़ाक़ राय हुजणु घुरिजे। वफ़ाक़ी काबीना 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां बागुमा वीडियो लिंक ज़रिए इजलास जी सदारत। 27वीं तरमीम में कमांडर ऑफ डिफेंस फोर्स जो उहिदो मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। उहो उहिदो चीफ ऑफ आर्मी स्टाफ वटि हूंदो। 27वीं आइनी तरमीम तहत आइनी अदालत क़ाइमु थींदी। शुरूआती तौरु 7 जज मुक़ररु कया वेंदा। जस्टिस अमीनुद्दीन खे नई आइनी अदालत जो सरबराह मुक़ररु करण जो इम्कान। पाकिस्तान अमन जो ख़्वाहिशमंद ज़रूर आहे पर क़ौमी सलामती ते का बि सौदेबाज़ी न कंदो। मार्काए हक़ में दुनिया पाकिस्तान जूं जंगी सलाहियतूं ॾिठियूं। पाक फ़ज़ाइया भारत जा 7 जहाज़ किराया। भारत वालारियल कश्मीर ते कब्ज़ो करे उते ज़ुल्म पियो करे। माज़ी जो जशन मल्हाइण सां गॾु असांखे मुस्तक़बिल ते बि नज़र रखणु घुरिजे। बाकू में अज़रबाईजान जे यौम फ़तह जे हवाले सां परेड। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि ऐं फील्ड मार्शल सैयद आसिफ मुनी जी भी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तकरीब खे ख़िताब कंदे चयो त अज़रबाईजान सां लाॻापन खे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। अज़रबाईजान जे बहादुर सपूतनि पंहिंजी सरज़मीन जो कामयाबी सां दिफ़ा कयो। पाकिस्तान, तुर्किया ऐं अज़रबाईजान 3 मुल्क आहिनि पर उन्हनि जा दिलि गॾु धड़कनि था। टिनी मुल्कनि केतिराई भेरा पंहिंजी दोस्ती ऐं यकजहती जो सबूत ॾिनो आहे। तुर्किया में पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में विच हलंदड़ ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त पाक अफ़गान ॻाल्हियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि ऐं पाकिस्तानी वफ़द वापसि रवानो थी वियो आहे। तालिबान जे हठ धर्मी ते टियाकड़े कराईंदड़नि बि हथ खणी छॾिया आहिनि। पंहिंजे बयान में वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो त पाक अफ़गान ॻाल्हियुनि जे अॻेई दौर जो हाणे को प्रोग्राम न आहे। असांजो ख़ाली हथे वापसि अचणु उन ॻाल्हि जी दलील आहे त टियाकड़े कराईंदड़नि खे बि हाणे अफ़गानिस्तान मां उमेद न आहे। तुर्किया ऐं क़तर जा थोराइता आहियूं जिन ख़ुलूस सां टियाकड़े कराइण में किरदारु अदा कयो। तुर्किया ऐं क़तर पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कनि था। पाकिस्तान भारत तरफ़ां ॻुझियुनि एटमी सरगर्मियुनि जा लॻायल इल्ज़ाम रद्द करे छॾिया। परॾे खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान 1998 खां पोइ को बि एटमी तजुर्बो नाहे कयो। इल्ज़ाम बदनियती ते ॿधल ऐं भारत जी प्रोपोगंडा मुहिम जो हिसो आहिनि। पंहिंजे बयान में परॾे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान जो न्यूक्लियर पॉलिसी में का बि तब्दीली नाहे कई वई। न्यूक्लियर सिक्योरिटी जे हवाले सां भारत जो पंहिंजो रिकॉर्ड ॻणती जोॻो आहे। भारत अमरीकी सदर जे बयान खे टोड़े मरोड़े हक़ीक़तनि जे उबतड़ पेश कयो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त मार्काए हक़ दुनिया में पाकिस्तान जे तसवुर खे तब्दील करे छॾियो। भारत पाण खे इलाइक़े जो सूबेदार सम्झी रहियो हो। पाकिस्तान फील्ड मार्शल जी क़यादत में भारत खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। लंडन में पाकिस्तानी हाई कमीशन में बिज़नेस कम्युनिटी खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल वधीक चयो आहे त लंडन में क़ौमी एयरलाइन जूं उॾामूं बि जल्द शुरू थींदियूं। कैम्ब्रिज यूनिवर्सिटी सां मुआहिदो थियो आहे। जदीद टेक्नोलॉजी पाकिस्तान मुंतक़िल थींदी। सिंध जे वकीलनि 27वीं आइनी तरमीम खे रद्द करे छॾियो। 14 नवंबर ते हैदराबाद में एहतजाजी रैली ऐं वादुआ ते रोड ते धरणे जो ऐलान। हैदराबाद में वकीलनि पारां मुनक़िद कयल कन्वेंशन में औरत वकीलनि जी बि वॾे अंग में शिरकत। 27वीं तरमीम नामंज़ूर जा नारा। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाए चयो आहे त 27वीं तरमीम आइन ते राताओं आहे, उनखे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। भरपूर मज़ामत कई वेंदी। वकील अॻवान के बि लिगारी चयो त राति ई राति तरमीमूं आणे मुल्क टोड़ण जी साज़िश थी रही आहे। असां सिंध जे माण्हुनि सां गॾु बीठल आहियूं।
सिंध में 24 कलाकनि दौरान डेंगी वायरस जा वधीक 999 केस ज़ाहिर। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ सूबे में डेंगी वायरस जा 5150 टेस्ट कया विया, जिन मां 999 मुस्बत आया आहिनि। 24 कलाकनि दौरान कराची डिवीज़न में डेंगी वायरस जा वधीक 535 ऐं हैदराबाद डिवीज़न में डेंगी वायरस जा 464 केस साम्हूं आया। सेक्रेटरी सिहत रेहान बलोच चयो आहे त हैदराबाद में डेंगी वायरस जे मुस्बत केसनि में नुमाया घटिताई आई आहे। गुज़िरियल हफ़्ते जी शरह 46% खां घटि थी 35% रहिजी वई आहे। कंदकोट वेझो ॿिनि ट्रालर में टकर बाद बाहि लॻी वई, हिकु ड्राइवर फौत, ॿियो ज़ख़्मी। इंडस हाईवे ते कार खे बचाईंदे ॿिनि ट्रालरनि में टकर थी पियो। हादिसे सबबि ॿिन्ही ट्रालरनि खे बाहि विकोड़े वई। बाहि लॻण सबबि पेशावर जो रहवासी ट्रालर ड्राइवर वली ख़ान फौत थी वियो। ज़ख़्मी ड्राइवर सलमान नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। नगर पार्कर वेझो 3 नौजवान दोस्तनि मुबैना तौर इज्तिमाही आपघात करे छॾियो। डानो धांधल थाणे जे हद में कंडे जे वण में नौजवान जा फाव खाधल लाश मिलिया। हथ आयल लाशनि जे डानो धांधल वासी 23 वरनि जे दंजी पुट प्रताप कोहली, 18 वरनि जे गौतम पुट शंकर ऐं 16 वरनि जे जयराम भागचंद कोहली तौर सुञाणप। 3 नौजवान दोस्तनि पारां इज्तिमाही आपघात जो कारण मालूम न थी सघियो। पनवाकिल वेझो क़ौमी शाहराह ते 2 मोटरसाइकिलनि विच में आमो साम्हूं टक्कर सबबि नौजवान फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। हादिसे में फौत थी वियल नौजवान जी मोहम्मद हसन डेयो तौर सुञाणप। ज़ख़्मी मोहम्मद याकूब ऐं नसीर चाचड़ नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। पुछेरी भरिसां मेरान हाईवे ते रोड हादिसे सबबि मोटरसाइकिल सवार 48 वरनि जो शहज़ाद अली पुट अब्दुल हमीद मलक फौत। खानपुर महर लॻ ट्रैक्टर जो टक्कर लॻण सबबि ॻोठ करीमदाद गोडाणी वासी पीरसन औरत माई माहिर ज़ाल छुटल गोडाणी फौत थी वई। शिकारपुर में बाईपास ते डंपर ऐं रक्षा में टक्कर सबबि ड्राइवर ज़ीशान जमाली फौत थी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी।